नाज़रीन हिन वक़्तु मां मौजूद हाँ TLP जे वार्ड नंबर 8 जे उम्मीदवार शाहिद अली लाशारी साहब सां। नाज़रीन TLP पाकिस्तान जी हिन वक़्तु सेकंड नंबर वरी जमात थी चुकी है ऐं जैकबाबाद में भी हिन साल गुज़रियल बल्दियाती इलेक्शन में TLP जो को कैंडिडेट जो इलेक्शन में न बीठो हुयो, लेकिन हिन साल TLP जा कम बेश 17 कैंडिडेट जेके आहिनि उहे TLP जे प्लेटफॉर्म का उहे बल्दियाती इलेक्शन में बीठा आहिनि। शाहिद अली भाई का थोरो TLP जे बारे में सियासी पार्टी जे बारे में पुछंदासीं, थोरो उनजो बैकग्राउंड ऐं ॿियो वधीक उन्हनि जे वार्ड जे हवाले सां उन्हनि सां ॻाल्हाईंदासीं। अस्सलाम वालेकुम शाहिद भाई। वालेकुम अस्सलाम अदा। शाहिद भाई पहिरों त TLP जो थोरो हिकिड़ो ब्रीफ तारुफ़ कराइजो, छो कि ॾिठो वियो त गुज़िरियल कुझु सालनि में TLP हिकदमि जेको आहे मथे आई आहे। इन जे बारे में थोरो ॿुधाइजो त इहा कॾहिं वजूद में आई ऐं कीअं इहा हिकिड़ी सियासी पार्टी ॾिसंदे हिकिड़ी मज़हबी पार्टी सियासी पार्टी कीअं थी वई। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अदा असां इहो अर्ज़ कंदासीं कि इज़्ज़त उसकी जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की इज़्ज़त की बात करे। TLP 2017 में वजूद में आई आहे ऐं जेको TLP जल्द गिरोथ कयो आहे, छो त असां पाकिस्तान में काउंट कंदा आहियूं असां अहले सुन्नत 80% आहियूं, ठीकु आहे न। पोइ इन हवाले सां तहरीक लब्बैक जेका जमायत आहे उहा ख़ालिसतन फस्ट ऑफ ऑल नामूस रिसालत ख़त्म नबूअत जे लाइ आहे ऐं उन खां अलावा बाक़ी जेको ख़ल्क़ ख़िदमत आहे जेका गवर्नमेंट लेवल ते जेके बि मामलात आहिनि उन्हनि सभिनि खे बि संभालण लाइ आई आहे। ऐं TLP ख़ासि करके अदा निज़ाम मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नाफ़िज़ करण जे लाइ कोशिश आहे। TLP जो मेन मक़सदु आहे हिते इस्लाम नाफ़िज़ थी वञे, निज़ाम मुस्तफ़ा नाफ़िज़ थी वञे। अच्छा, मूंखे ॿुधाइजो तव्हांजे वार्ड नंबर 8 में तव्हांजे अपोज़िट कहिड़ी पार्टी जा कैंडिडेट्स बीठा आहिनि। अदा वार्ड नंबर 8 में मुंहिंजे कॉम्पिटिटर में आहिनि तक़रीबन 7 कैंडिडेट आहिनि टोटल। पोइ उन में हिकिड़ो त पीपल्स पार्टी जो आहे ऐं हिकिड़ो पीपल्स पार्टी शहीद भुट्टो जो आहे ऐं बक़ाया सभु आज़ादु उम्मीदवार आहिनि जी। ऐं तव्हांजे इन वार्ड में वोटर्स जी टोटल तादाद केतिरी आहे। 5100 तादाद दादा, टोटल 5100। इन वार्ड में छो जो कि जीअं मां ॿुधायमि त TLP पहिरों दफ़ो जेको आहे जैकबाबाद में पहिरों दफ़ो जेको आहे उहो इलेक्शन विढ़े थी। TLP जा 17 मेंबर्स, ग़लति न आहियां, 17 मेंबर्स तव्हांजा इलेक्शन में बीठा आहिनि। तव्हां पंहिंजी पोज़ीशन, छो जो कि पहिरों दफ़ो तव्हां बीठा आहियो इलेक्शन में, ॿियूं पार्टीज़ पुराणियूं पार्टीज़ आहिनि, उन्हनि जी पोज़ीशन ऐं पंहिंजी पोज़ीशन पंहिंजे वार्ड में तव्हां कीअं ॾिसो था। अदा सच ॻाल्हि इहा आहे, जे अगरि इलेक्शन थिए ट्रांसपेरेंट त पोइ TLP तव्हांजे साम्हूं आहे जेको कराची जा रिज़ल्ट्स आया आहिनि, कराची भी सिंध है ऐं तव्हां जिथे जैकबाबाद में बीठा आहियो हे भी सिंध है। अदा अगर ट्रांसपेरेंट इलेक्शन थे तो TLP 17 वार्ड में ही स्ट्रॉन्ग है। कोई भी इन टाइम पीपल्स पार्टी का खुश ना है, PTI गवर्नमेंट का खुश ना है, इन जा कड़ा कारनामा वो तव्हांजे सब साम्हूं आहे। अदा अगर इलेक्शन ट्रांसपेरेंट थे तो असां चऊं था असांजा 17 ही वार्ड विन आहिनि। अच्छा, पहिरों तो मूंखे तव्हां थोरो TLP जो मंशूर तो ॿुधाइजो, आख़िर TLP जो मंशूर छा आहे। TLP जो मंशूर अदा इहो ई आहे, जीअं मां तव्हांखे अर्ज़ु कयमि, पाकिस्तान अवाम ऐं निज़ाम मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नाफ़िज़ कराइणो आहे। छो त यको तक़रीबन 74-75 साल खां हुकुमरान असांखे दोखे में विझंदा आया आहिनि। वॾी ॻाल्हि इहा आहे त असांजे मुल्क जो नालो ही इस्लामी जमहूरिया पाकिस्तान आहे। अदा तव्हां सभिनि जे साम्हूं आहे केरु इस्लामी माण्हू आहिनि हिते। असां वटि हुकुमरानी उहे करे रहिया आहिनि जिन्हनि खे सूरह अख़लास बि न ईंदी आहे, जिन्हनि खे दुआए क़नूत बि न ईंदी आहे ऐं जिन्हनि खे कलमा बि ख़बर न आहिनि ऐं इवन मां चवां थो शायदि में बि उन्हनि खे नमाज़ जा वज़ू बि ख़बर न हुजनि। अच्छा, मूंखे इहो ॿुधाइजो त इंतज़ामी हवाले सां जेके हाणे 26 जून ते इलेक्शन थियण वारी आहे, तव्हां केतिरो फ़ीसद मुतमइन आहियो त धांधली न थींदी, या जेके बि इलेक्शन जा प्रोसीजर्स आहिनि, जेके बि शयूं आहिनि उहे सही नमूने थींदी, तव्हां केतिरो फ़ीसद मुतमइन आहियो इन शइ। अदा धांधली त 200% थींदी, छो त हाणे बि जेके इन्हनि ड्यूटीज़ हणायूं आहिनि इन्हनि पंहिंजी मर्ज़ी सां हणायूं आहिनि, धांधली थींदी। बाक़ी रही ॻाल्हि इहा, असां अलर्ट आहियूं, असां बिल्कुलु असांजी जेका ख़ासि नज़र आहे, असांजा जेके एजेंट्स आहिनि असां उन्हनि खे रेडी कयो आहे, कंहिं बि क़िस्म सां उहो धांधली सां मुंहुं ॾियण जे लाइ इंशाअल्लाह तयारु आहिनि। बाक़ी हे बि फुल तयारु आहिनि धांधली करण लाइ, असां धांधली खे रोकण लाइ तयारु आहियूं। अदा त पोइ तव्हां सम्झो था त जेके माण्हू तव्हां पंहिंजा रखंदव त तव्हां जो को स्ट्रॉन्ग लाइअमल आहे उन शइ खे रोकण लाइ तदारुक कीअं कंदव उन शइ जो। अगरि का मैसअप अहिड़ो थी वञे तो ख़ुदा न ख़ास्ता, त पोइ उनखे कीअं फेस कंदव तव्हां। अदा असां पंहिंजे एजेंट्स खे ट्रेनिंग ॾिनी आहे, असां पंहिंजे एजेंट्स खे ॿुधायो आहे त हे ख़ासि करके फीमेल पोलिंग्स में त ज़रूरु हे धांधली कंदा, ऐं असां पंहिंजे एजेंट्स खे चयो आहे त ज़ाहिर आहे उनखे असां पंहिंजा नंबर बि ॾिना आहिनि, हो फ़ौरन असां सां राब्तो कंदा, असां उनखां पोइ आरो सां फ़ौरन राब्तो कंदासीं। जेकी बि इंतज़ाम आहे असां उन सां फिलफोर राब्तो कराईंदासीं। जे अगरि धांधली घणे पैमाने ते असां उन पोलिंग में जेको पोलिंग जो जेको सिलसिलो रोकाए छॾंदासीं, बंदि कराए छॾंदासीं पोलिंग। आख़िरी सवाल मुंहिंजो इहो, त अगरि तव्हां खटे करे अचो था पंहिंजे वार्ड में, वार्ड नंबर 8 में, त पोइ तव्हां जो मंशूर छा आहे, कहिड़ी फैसिलिटीज़ तव्हां पंहिंजे वार्ड्स वारनि खे ॾींदव। अदा इंशाअल्लाह ताला जेको बि बजट हूंदो आहे
तव्हां सभ जे साम्हूं आहे, पब्लिक जे साम्हूं आहे, बजट यूज़ नाहे थींदो। तहरीक लबैक जो नुमाइंदो असां अलल ऐलान चऊं था, लाइव तव्हांजी मीडिया चैनल ते चऊं था, रिकॉर्ड थिए थो पियो बयान। TLP जो कैंडिडेट जिथे भी होंदो, जेतिरो बजट होंदो उहो बजट जंहिं हिसाब में होंदो, बिलफर्ज़ अगर स्ट्रीट लाइट्स जो बजट आहे उन में यूज़ थींदो, अगर ग़रीबनि जे लाइ सिलाई मशीन्स आहिनि उन में यूज़ थींदो, अगर वार्ड 8 जे लाइ ज़कात जा पैसा आया आहिनि उन में यूज़ थींदो। असां इहो तव्हांखे आवाम खे श्योरिटी ॾियूं था 110% तहरीक लबैक जा जेके भी नुमाइंदा आहिनि न अदा, उहो बिल्कुलु ट्रांसपेरेंट तरीक़े सां जेको भी बजट हूंदो उहो यूज़ कंदा पंहिंजे वार्ड्स में। बाक़ी हाणे कुझु नुमाइंदा त तव्हांजे साम्हूं आहिनि, हाणे सां ओपनिंग में कूड़ था ॻाल्हाइनि। हाणे कुझु नुमाइंदा चवनि था असां जेका त टफटाइल असां हणाई आहे ऐं ॿिया तरक़ियाती कम असां कराया आहिनि, जॾहिं त ईअं नाहे अदा। जेके नुमाइंदा हाणे सां कूड़ ॻाल्हाइनि था, वरी कुझु दोस्त उन जा सपोर्टर आहिनि, कुझु दोस्त उन जा वोटर आहिनि, मां त इहो अर्ज़ु कंदुसि उन्हनि खे सोचो तव्हां, जेको नुमाइंदो अचण सां पहिरियों ई तव्हां सां कूड़ ॻाल्हाए करे अचे थो, इहो अॻिते छा कंदो तव्हांजे लाइ। बाक़ी हाणे रही ॻाल्हि इहा अदा, मां त इहो अर्ज़ु कंदुसि तव्हांजे चैनल जे तवसुल सां कि जेके भी असां सभिनि गुनाह कया आहिनि, माज़ी में जिन्हनि जमायतुनि खे वोट ॾिना आहिनि, तौबा ताइब थी अचनि ऐं तहरीक लबैक जो साथ ॾियनि, तहरीक लबैक खे कामयाबु करनि। वॾी महिरबानी टाइम ॾियण जी। नाज़रीन, तव्हां शाहिद अली साहब TLP जे वार्ड नंबर 8 जे उम्मीदवार जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि इहा ॾाढी हिकिड़ी मुख़्तलिफ़ ॻाल्हि कई आहे त बापा ख़ुदा खे मनो, जेके गुनाह तव्हां माज़ी में कया आहिनि, जिन्हनि पार्टीज़ खे तव्हां वोट कया आहिनि, महिरबानी करे उन्हनि गुनाह खां तौबा कयो ऐं TLP खे वोट ॾियो। नाज़रीन, हाणे ख़बर 26 जून ते पवंदी त केरु केतिरे पाणी में आहे। ॾिसूं था त नताइज कहिड़ा अचनि था। कैमरामैन सलीम गोलो सां गॾु आबिद अली मंगरो, जैकब न्यूज़, जैकबाबाद।